अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान नईम सुब्रो। प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं बजट जी। बजट जे हवाले सां, छाकाणि त वफ़ाक़ी बजट त पेश थी चुकी आहे। अॼु जेका पंजाब में बजट पेश कई वई ऐं उन खां पोइ सुभाणे जेका आहे सिंध में बजट पेश थियणी आहे। हिते असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उहो इहो आहे त छाकाणि त बजट खां अॻु में जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उहे पियूं हलनि त 28 तरमीम ईंदी, NFC अवार्ड में सूबनि जो हिसो घटायो वेंदो, वफ़ाक़ ॾांहुं शेयर वधायो वेंदो। उहो त उहे न थियो, पर अल्टीमेटली उन्हनि जो हिकिड़ो ॿियो दग कढी करे सूबनि जो जेको हिसो आहे उहो घटायो वियो, जंहिंजे करे हाणे उन जा जेके असर आहिनि असांखे बजट में नज़र पिया अचनि। वफ़ाक़ी सरकार जॾहिं बजट पेश कई त मुलाज़िमनि जे पघारुनि में 7% वाध जो ऐलान कयो वियो ऐं पेंशन में बि 7%। अॼु पंजाब असेंबली जी बजट पेश कई वई आहे, जंहिंमें पघारूं त 7% वधाई वयूं आहिनि, पर जेका पेंशन आहे उहा 3.5% वधाई वई आहे। ऐं तारीख़ में शायदि जॾहिं खां असां ॾिसूं था पिया या प्रोग्राम या न्यूज़ या इहे सभु शयूं ॾिसूं था त 3.5% अॼु खां पहिरियां असां कॾहिं बि एतिरी माना पेंशन में वाध जेको आहे त न ॾिठी आहे, छो त तमामु घटि आहे। अॼुकल्ह जी जेका महांगाई आहे, जहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि, ॿियो हिकिड़ो ओवरऑल जेको मुआदो थी चुको आहे, जिन ते सही थी चुकियूं आहिनि। कल्ह अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप बि हिन जे हवाले सां तस्दीक कई, JD Vance बि तस्दीक कई। त हाणे इहे सवाल असेंबली हुजे या आवाम हुजे उथणु शुरू थिया आहिनि त जेकॾहिं हाणे मुआदो थी चुको आहे, $100 फी बैरल खां क़ीमत जॾहिं 80 खां बि घटि अची वई आहे त उहो जेका पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत आहे उहा घटाई वञे, पर अञा ताईं इन हवाले सां हुकूमत को बि क़दम न खयो आहे। त अॼु इन्हनि सबबनि ते ॻाल्हाईंदासीं त आख़िर कहिड़ा सबब आहिनि त जॾहिं सूबनि वटि सूबनि जो जेको शेयर हो उहो घटाए करे वफ़ाक़ खे ॾिनो वियो आहे। ऐं वरी जॾहिं असां पेट्रोलियम लेवी जी ॻाल्हि कयूं था, उहा पेट्रोलियम लेवी जीअं जो तीअं वफ़ाक़ी सरकार उगाड़े थी, उन्हनि मां हिकु रुपयो बि कंहिं बि सूबे ॾांहुं न वेंदो आहे। त आख़िर कहिड़ा सबब आहिनि त उहे पैसा उगाड़ण बावजूदि बि जेको वफ़ाक़ आहे उहो पंहिंजा ख़र्च पूरा नथो करे सघे, सूबनि जे शेयर मां खणे थो। इन ते असां ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ कराची जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी साहब। फयाज़ साहब, तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में। फयाज़ साहब, अॼु अव्हांजे नज़र मां गुज़री वेंदी पंजाब जी बजट जा अंग अखर, उन में 7% इज़ाफ़ो कयो वियो आहे मुलाज़िमनि जी पघार में ऐं 3.5% पेंशन में वाध कई वई आहे। ऐं ओवरऑल जॾहिं असां वफ़ाक़ी बजट पेश थी त उन में असां अंग अखर पढ़ियासीं त सूबनि जो जेको तरक़ियाती बजट जो JDP जो जेको शेयर आहे उहो घटायो वियो ऐं उन जा असर असांखे हाणे नज़र अचनि था। मुंहिंजो सवाल अव्हां खां इहो आहे त सुभाणे बजट पेश थी रही आहे, तव्हां छा था सम्झो त तरक़ियाती बजट मुतासिर थींदी, छाकाणि त CM सिंध अॻु ई चई चुको आहे त इन सां तरक़ियाती बजट या सूबनि जा कम मुतासिर थींदा। छा पघारुनि ऐं पेंशन जे जेके वाध आहे उहा तव्हांजी नज़र में केतिरी थींदी, छाकाणि त इहे सभु शयूं कुझु शयूं तव्हांजे जेको आहे त हुन में बि हूंदियूं आहिनि, ॼाण में बि अची वेंदियूं आहिनि वक़्त खां अॻु ई। त तव्हां छा था सम्झो त जेका सिंध बजट हूंदी उहा उन जा अंग अखर के अवाम फ्रेंडली हूंदा या जीअं जो तीअं कॉपी पेस्ट हूंदा वफ़ाक़ ऐं पंजाब जी बजट जीअं? जेका सिंध जी जेका बजट आहे उहा पहिरियों दफ़ो आहे जो हिन वक़्तु जेका 26-27 जी जेका बजट आहे उनखे सहाफ़ियुनि खां ॿुझो रखण जे हवाले सां हथल जेको कोशिशि कई वई आहे ऐं हुकूमत इन हवाले सां केतिरे क़दुरु कामयाब तक़रीबन वञी चुकी आहे त इहे हथमी जेके अंग अखर आहिनि उहे मीडिया ताईं न पहुचनि, पर उन बावजूदि जेके सहाफ़ी न खोजना में हूंदा आहिनि त जेके सरकारी जेके अथेंटिक जेके अंग अखर आहिनि उन्हनि ताईं रसद थिए ऐं जेका ख़बर हलाइजे त उहा तस्दीक शुदा घटि में घटि चई सघे त अंग अखर आहिनि। त इन हवाले सां हिन साल जेका बजट आहे हिकिड़ो ग़रीब चई सघे थो त डॉक्यूमेंट्स जेके अचनि था प्रोपोज कया वञनि था उन में तब्दीली ज़ाहिर मुमकिन आहे, पर गुज़िरियल साल जे मुक़ाबले में हिन साल जी ज़ाहिरी तौर ते बजट जेका आहे उहे अंग अखर ज़ाहिर वधीक ॾेखारिया वेंदा आहिनि। ऐं इहे ई तर्ज़ अख़्तियार कंदे मौजूदा जेका बजट आहे उहा 3,500 खां 4,000 अरब ताईं जेका उहा लॻभॻि हुजण जे हवाले सां हिकिड़ो इम्कानी तौर ते चई सघे थो। जेके अंग अखर असांखे अची चढ़िया आहिनि ऐं खज़ाने खातो जेको आहे इन हवाले सां समूरी जेका बजट आहे उनखे आख़िरी शिकल ॾियणु शुरू करे छॾी आहे। ऐं ख़ासि तौर ते पहिरियों त तव्हांजो ज़िक्र कयो त सरकारी जेका पघार आहे मुलाज़िमनि जी उन जे हवाले सां हिकिड़ी इम्कान आहे त सिंध हुकूमत वफ़ाक़ जो जेको फ़ैसिलो आहे उन खां थोरो अॻिते निकिरण जी कोशिशि कंदी, छाकाणि जो हिन वक़्तु जेका जंगी सूरत हाल खां पोइ जेको महांगाई जो जेको तूफ़ान आयो आहे उन तूफ़ान में पघार न वधाइण
यानी सूबे जे माण्हुनि सां जेको सरकारी मुलाज़िमनि सां ज़्यादती करण जे बराबरि हूंदो त वफ़ाक़ जेके 7% जी जेका तजवीज़ कई आहे वाद उन जे मुक़ाबले में सिंध हुकूमत पगार ऐं पेंशन में 10% वाद इन हवाले सां तजवीज़ कयो आहे। में बि मुमकिन आहे इन में तब्दीली थी सघे थी त इहा सिंध हुकूमत जे हवाले सां हिकिड़ो वॾो चैलेंज हिते आहे ऐं उते जेका घटि में घटि जेका उजरत आहे यानी हिन वक़्तु पाण जेका तौर तक कंदा आहियूं त ग़रीब माण्हू गुरबत जी लकीर जे हेठि जेको ज़िंदगी गुज़ारे थो उन जी घटि जेका आमदनी केतिरी हुजे त कोशिशि हुई हिन साल हुकूमत जी त 10,000 रुपयनि में वाद करे 50,000 रुपया घटि में घटि उजरत मुक़ररु कजे। पर हाणे मौजूदा जेका ज़ाहिर सूरत हाल आहे मुल्की या जंगी जेको माहौल बणियो ऐं पाकिस्तान जा जेके वसीला माशी मामला ऐं IMF वारो जेको सिनेरियो हुयो त उनमें सिंध हुकूमत वरी इन सूरत हाल में 5,000 रुपया वधाइण जे हवाले सां हिकिड़ो तजवीज़ कयो आहे ऐं 45,000 रुपया घटि में घटि जेका उजरत आहे उनखे मुक़ररु करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो आहे। त इहा हाणे फ़ैसिलो तक़रीबन जहिड़ो कर थी चुको आहे ऐं सुभाणे वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली में 2 बजे जो टाइम जेको तजवीज़ कयो पियो इम्कान आहे हमेशह जीअं देरि थींदी आहे काबीना जो इजलास थींदो आहे पार्लिमानी पार्टी जा इजलास थींदा आहिनि समूरनि माण्हुनि खे एतमाद में वठण खां पोइ इहो इजलास जेको 2 बजे जो टाइम तजवीज़ कयो इम्कानातनि में देरि बि थी सघे थी त इहा सिंध बजट जेका वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पेश कंदो ऐं लाॻीतो तसलसल सां हू इहा सिंध हुकूमत पंहिंजी 10 साल जेके इक़्तिदार में यानी वज़ीर आला जे तौर ते शायदि मुमकिन 11 बजट संदसि हुजे ऐं मुसलसिल पेश करे रहियो आहे। ज़ाहिर ज़िमनी बजट बि पेश करे चुको आहे त उन्हनि सां थोरो तब्दील थियंदा। 2026-27 जो जेको बजट आहे उनजो कुल हजम 3,500 अरब यानी घटि में घटि ऐं इम्कान त मथे उनखे वधाए ज़ाहिर इहो बाद में कोई तय कयो वेंदो त वफ़ाक़ी हुकूमत खे जेका पैसा कटौती करे ॾिना वेंदा त उहा शइ हुन में समूरी शामिल करे अंग अखर वधीक ॾेखारिया वेंदा ऐं बाद में ज़ाहिर जेको पैसा ॾियण वारो हूंदो आहे उहो अॻ में कटे करण जो पुराणो हिसाब जेको आहे उहो असां लाहे छॾियो ऐं तव्हां इहो तय कयो आहे आर्टिकल 164 जे तहत ऐं सूबा ऐं वफ़ाक़ मिली करे फ़ैसिलो करे सघनि था अहिड़ी तरमीम खे बाईपास ऐं वफ़ाक़ जी मदद करे सघनि था त बुनियाद ते रक़म जेका आहे सूबे खे आख़िरी जेको या पहिरीं जेका टिमाही हूंदी आहे किस्त उन खां वठी शुरूआत थींदी आहे आख़िरी टिमाही ताईं इहे समूरा जेके तसलसल सां पैसा कटजंदा रहंदा ऐं वफ़ाक़ पंहिंजो हिसो वधाईंदो रहंदो। अच्छा जीअं तव्हां चओ था त बिल्कुलु इहो वफ़ाक़ ऐं सूबो गॾिजी करे इहे सभु शयूं करे सघनि था इन में को शक न आहे पर असां ॾिसूं था त जॾहिं पेट्रोलियम लेवी जे मद में अरबे रुपया वफ़ाक़ी सरकार जेको आहे त अनडिविज़ेबल पूल जेको सूबनि तां न वेंदो आहे उहो बि वफ़ाक़ पाण वटि रखे थो ऐं 28 फरवरी खां तव्हां हिनमहिल ताईं ॾिसो जेका जंग वारी सूरत हाल हुई ऐं ख़ुदि जेको असांजो नाणे वारो वज़ीर उहो पाण चए पियो त असां वटि 40 ॾींहंनि जो 26 ॾींहंनि जो स्टॉक आहे उन बावजूदि पेट्रोल जा ऐं डीज़ल जा अघु वधाया विया वरी जॾहिं वधाया विया त 50 रुपयो 100 रुपयो 150 रुपए ताईं बि वधायो वियो। हाणे असां 2-3 हफ़्तनि खां ॾिसूं था त जेका लाथ थिए थी उहा हिकिड़ी माना खिल जोगी आहे 4 रुपया 6 रुपया 3 रुपया आहे त इहो नथा सम्झो त इहो बि त वफ़ाक़ खे फ़ाइदो ई थिए पियो ऐं उनजो जेको चेक एंड बैलेंस आहे उहो किथे आहे उहो केरु थो करे? ॾिसो न इहो हिकिड़ो इंतहाई अहम सुवाल आहे। अरिड़हीं तरमीम जॾहिं पास कई हुई 2010 में त पीपल्स पार्टी जी हुकूमत ढोल शरनाई वॼाए न सिर्फ़ु सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो जेको नारो हुयो उन ते क़ाइमु रहण जे हवाले सां ऐं पीपल्स पार्टी जेको पुराणो जेको क़ौम परस्तनि जो जेको मुतालबो हुयो उन्हनि मुतालबनि खे अॻियां दीवार ॾियण जी ॻाल्हि कई हुई पर बदकिस्मती सां उहा ई पीपल्स पार्टी जी हुकूमत 16 सालनि खां पोइ NFC अवार्ड या इहे समूरा जेके मामला आहिनि उन्हनि ते माना अणबिठो इनविज़िबल जेको हथु खणण वारी जेका सूरत हाल आहे उन ते न सिर्फ़ु हाणे इतफ़ाक़ करे वरितो आहे बल्कि जहिड़ी तरह सां पेट्रोलियम लेवी यानी GST खे पेट्रोल मां टैक्स मां कढी मथां नओं नालो ॾेई टैक्स जो अरिड़हीं तरमीम खे बाईपास पंहिंजो हिकिड़ो नओं तरीक़ो ईजाद कयो वियो। अहिड़ी तरह सां हाणे वरी जेको आर्टिकल जो जवाज़ ॾेई करे त सूबा जेको वफ़ाक़ जी मदद करे सघनि था त उन बुनियाद ते जेको कानून ऐं आइन खे पुठी ॾेई करे इहे समूरा जेके लवाज़मात आहिनि उन्हनि जी तबाही थी वञे। पीपल्स पार्टी फॉर्चुनेटली चऊं या फॉर्चुनेटली इहा आहे जो हुन हुकूमत बचाइण जे हवाले सां कोशिशि कई आहे। बदकिस्मती इहा आहे जेको सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो जेको नारो हुयो या NFC हासिल करण जी जेका ॻाल्हि हुई उन खां अणसिधीअ तरह जेको सिंध हुकूमत हथु खणी पंहिंजी हुकूमत बचाई आहे। ॾिसो लेट्स सी अॻियां वधी पाण वरी ॿीहर हुन मामले ते अॻुवाराई कंदासीं। समूरा जेके वसीला आहिनि उहे वापसि वठण जी कोशिशि कंदासीं ऐं वफ़ाक़ हमेशह रवाजी तौर ते जेको आइन थोरो त कंक्रीट लिस्ट जेका आहे उन मुताबिक़ समूरा जेके अख़्तियार आहिनि उहे डिवाल्व थींदा ऐं सूबनि खे समूरा खाता जेके मुंतक़िल थींदा पर बदकिस्मती सां तालीम सिहत समेत हर उहो
जेको शोबो जेको वफ़ाक़ी इख्तियार बि न आहे उनखे जेका वफ़ाक़ी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहो पंहिंजो कंट्रोल रखंदे उहा बजट हासिल करण जी कोशिश कई आहे। उहे वसीला जहिड़ी तरह सां चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो कुझु महीना अॻु नारो हणंदो रहियो त वफ़ाक़ जेको 350 जेको 3,500 अरब जेको फज़ूल जेका बजट खणे थो उन खां वफ़ाक़ खे हथु खणणु खपे, पर अॼु उहो नारो जेको आहे शायदि पीपल्स पार्टी विसारे विची आहे। ॿिए पासे पेट्रोलियम लेवी वारी जेका तव्हां ज़िक्र कयो थिए, हाणे पहिरियों त महीने में पेट्रोलियम अघु चेंज थींदो हो, तब्दील थींदो हो, पोइ 15 ॾींहं कयो, हाणे 10 ॾींहं जेको मुक़ररु कयो वियो उन में हाणे शर्म मात्र जेको इहा ख़बर नथी पवे त 4 रुपया जेको अघु घटियो आहे त उन नोटिफिकेशन जेको मीडिया खे नज़र में नथो अचे ऐं अहिड़ी तरह सां पेट्रोल जो अघु घटि कयो थो वञे। हिन दुनिया में जिते पेट्रोल जो जेको अघु घटि थी 80 सेंट ताईं पहुतो आहे बैरल जो, ऐं उते पाकिस्तान में पुराणो अघु जेको बहाल थियणु खपंदो हुयो, पर बदकिस्मती इहा आहे जो उन ते बि जेका वफ़ाक़ी हुकूमत जेका पंहिंजे हथ धोई उहे पैसा पंहिंजे खाते में रखे थी ऐं ॿिए पासे रोअण रोए थी त उन्हनि वटि पैसा न आहिनि ऐं उहो सूबनि खां वरी हिसो वापसि वठी उन्हनि जो जेको NFC आहे उन्हनि ते धाड़ो हणी रही आहे। त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त अहिड़े क़िस्म जी ज़्यादती छो थी कनि, IMF जो बहानो करे या जंगी जवाब ॾियाराए, दिफ़ाई ख़र्चनि जो जवाब ॾियाराए सूबनि जो जेको हिसो हुन ते ॿीहर कटौती कई। आख़िर में फैज़ इहो ॿुधायो त जीअं तव्हां ब्रीफ बि करे वियो त सिंध हुकूमत तरफ़ां इम्कान केतिरो आहे पघार में पेंशन में वाझो ऐं घटि में घटि अजूरो केतिरो जेको आहे मुक़ररु कंदी सिंध असां व्यूअर्स खे नई मोटी थियूं त जेका तरक़ियाती बजट आहे उन में हिन साल वॾो हिकिड़ो कट लॻंदो। गुज़िरियल माली साल जेको बोर्ड सतायल जेको इलाइक़ा हुया उन्हनि जी बहाली जे हवाले सां बि हाउसिंग स्कीम हुई, इंटरनेशनल डोनर इदारा जेके हुआ उन्हनि जी माली मदद हुई। त तारीख़ जो सिंध जो जेको सभ खां वॾे में वॾो जेको तरक़ियाती बजट हुयो उहो सिंध हुकूमत जेको 2025-26 में ठाहियो, पर 26-27 जो जेको बजट आहे उनमें वॾी कटौती थींदी ऐं तरक़ियाती बजट में घटिताई थियण सां नए माली साल में मजमूई तरह सां तरक़ियाती बजट जेको ॿुधाए पियो थो वञे उहो लॻभॻि 720 अरब रुपया मख़सूस करण जे हवाले सां तजवीज़ आहे। ऐं मजमूई जेको तरक़ियाती बजट आहे जंहिंमें सालियानी तरक़ियाती प्रोग्राम हुजे या ज़िलई ADP हुजे या सालियानी PSDP टाइप जेके मुख़्तलिफ़ जेके उहे प्रोपोज़ल्स हूंदा आहिनि उनखे शामिल करे 1018 अरब रुपयनि ते बदल हूंदो ऐं उन में ADP 380 अरब रुपया आहे ऐं जेका मौजूदा जेका साल जी जेका आहे ADP 520 अरब रुपया रखण जे हवाले सां बिगड़ी जेका बदल हूंदी। त नए माली साल में ज़िलनि जी जेका तरक़ियाती बजट आहे गुज़िरियल साल उहे 30 अरब हुई, हुनखे घटाए 20 अरब रुपया करण जे हवाले सां तजवीज़ साम्हूं आंदी वई आहे। ऐं ज़िले जेको तरक़ियाती जेको बजट आहे उनमें 55 अरब रुपया जेका बदल आहे। त गुज़िरियल साल जेके 65 अरब रुपया हुया ऐं जेका असां गैर मुल्की जेका फंड हुया उहे 256 अरब रुपयनि जा जेके मनसूबा आहिनि उहे बि हिन में शामिल कया विया आहिनि। मजमूई तरह सां 63 अरब रुपया PSDP जेका उहा मक़सद करण जे हवाले सां तजवीज़ साम्हूं आई आहे। हुकूमती दावत इहा आहे त जेका तालीम सिहत ऐं घरू खातो जेको आहे उनखे फोकस ॾिनी वेंदी, उन्हनि जी जेका खातनि जी जेका बजट आहे उहा घटि करण जे बजाए 10 खां 20% हुन में वाध कई वेंदी। हाणे इहो मुमकिन त नथो लॻे त इहो वाद हुकूमत करे सघंदी, हालांकि अंग अखर ईअं हूंदा आहिनि जॾहिं बजट पेश कई वेंदी आहे ऐं पोइ बाद में जवाब ॿुधाए वेंदो त पैसा जेको पूल जेको आहे उन में घटि मिलण जे करे ये समूरा जेके मनसूबा आहिनि मुतासिर थिया आहिनि। ऐं हिन साल सभ खां वॾी अहम जेका ॻाल्हि आहे त उनमें नओं जेको तरक़ियाती मनसूबो ईअं सम्झो त अटे में लूण बराबरि न हूंदा ऐं नवां मनसूबा हुकूमत न आणे सघंदी, पुराणा जेके मनसूबा रहियल आहिनि लॻभॻि 500 जे क़रीब जेके मनसूबा आहिनि उन्हनि खे मौजूदा हुकूमत जेका आहे उहा अॻिते हलाइण जी कोशिशि कंदी। ऐं नए माल साल में जेका यूथ डेवलपमेंट सेंटर आहिनि उनजे क़याम जो फ़ैसिलो जेको उहो बि हुकूमत साम्हूं आंदो आहे। बेनज़ीर हारी कार्ड वारो जेको मनसूबो आहे उन ते बि अॻिभराई करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे। आपाशी, ज़राअत, माहौलियात, औरतुनि जी तरक़ी, समाजी भलाई, सक़ाफ़ती सरगर्मियूं ऐं मुख़्तलिफ़ जी ग्रांट्स जेके रक़म आहे जेका मिसाल जीअं SIUT आहे, इंडस आहे या मुख़्तलिफ़ अहिड़ा जेके इदारा आहिनि उन्हनि खे ॾिना वेंदा आहिनि। जहिड़ी तरह सां जिना अस्पताल वफ़ाक़ जो डोमेन आहे, वफ़ाक़ लाहौर खे तो जिना अस्पताल जो बजट ॾिए थो जेका 25 अरब रुपया आहे, सिंध जे मुक़ाबले में 80 अरब रुपया ख़र्च करे थो ऐं ॿियनि सूबनि जा जेके मरीज़ पंजाब, KPK, बलोचिस्तान उन्हनि जो इलाज जेको सिंध करे थी त जिना अस्पताल ते लॻभॻि 80 अरब रुपया जेका सिंध हुकूमत ख़र्च करे थी। NICVD, NICH ये समूरा जेके अस्पताल आहिनि उन्हनि में नयूं इमारतूं बि ठहिनि, कैंसर जा जेके वार्ड आहिनि, साइबर लाइफ आहे, बिल्डिंग जेका अंग्रेज़नि जे ज़माने पुराणी बिल्कुलु पॉइंट अची वियो। हाणे वॾी महिरबानी तव्हांजी फ़याज़ कुरैशी साहब। नाज़रीन, फ़याज़ कुरैशी जो ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणो हो त सिंध हुकूमत जेतोणीकि थोरी कोशिशि कंदी त वफ़ाक़ ऐं पंजाब खां जेके नंबर्स आहिनि उहे थोरा तब्दील करे उन में उन्हनि जी जेका पघार आहे उहा 7 खां 10% थी सघे थी ऐं जेका पेंशन आहे उहा बि 10% सिंध गवर्नमेंट वधाए सघे थी ऐं जेको घटि में घटि जेको अजूरो आहे उहो तक़रीबन 45,000 रुपया करण जी जेको आहे त तजवीज़ आहे। ॾिसजे त हुन में रदो बदल बि थी सघे थो। ऐं ॿियो जेको अहम ॻाल्हि आहे जेको
जेका फयाज़ एंड में असांखे ॿुधायो त जेका तरक़ियाती बजट आहे उनखे वॾो कट लॻंदो, जंहिंसां सिंध जा तरक़ियाती मनसूबा ऐं सिंध जा जेके ॿिया मामला आहिनि उहे तमामु सख़्तु मुतासिर थींदा। हिते वक़्तु आहे असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि पई हले बजट जी। ओवरऑल जेका पंजाब में बजट पेश थी आहे, सिंध में सुभाणे बजट पेश थियणी आहे ऐं हुन में जेको सूबनि जो हिसो कटे करे जेको वफ़ाक़ खे रक़म ॾिनी वई आहे उन्हनि जा जेके असर आहिनि या उनजो जेको फ़र्क़ु आहे उहो असांखे वाज़े तौर ते नज़र अचे थो। पंजाब में अॼु बजट पेश कई वई, उनजो तरक़ियाती बजट बि घटि रखी वई आहे। उनखां सवाइ मुलाज़िमनि जी पघारुनि में 7% ऐं पेंशन में 3.5% वाधि कई आहे। सुभाणे सिंध हुकूमत तरफ़ां बजट पेश कई वेंदी नए माली साल 27-2026 जी, ऐं उन में ॾिसिजे त उहे केतिरी वाधि कनि था ऐं उनखां सवाइ इहो बि त जेको तरक़ियाती बजट में कट लॻंदो त उहो उन सां सूबे जा जेके मनसूबा आहिनि या सूबा केतिरा मुतासिर थींदा, छाकाणि त आमतौर ते जॾहिं असां आइन पढ़ूं था त वफ़ाक़ खे हमेशह सूबनि जी मदद करणी आहे, पर उन ॾींहुं जॾहिं CM सिंध साहिब खां इहो सुवालु कयो वियो त उन इहा उनखे आइन जो लिबास विढ़ींदे चयो त फलाण आर्टिकल 100 अलाए कहिड़े तहत जेको आहे सूबा जेको आहे वफ़ाक़ खे मदद करे सघनि था, मतिलबु वफ़ाक़ खे पैसा ॾेई सघनि था, रक़म ॾेई सघनि था। त ओवरऑल इन सिचुएशन ते ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सीनियर साहब या तजिया निगाह रज़ाक खटी साहब। रज़ाक, तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में। रज़ाक, सभ खां पहिरियों मां तव्हां खां इहो पुछंदुमि, हिकु त जॾहिं वफ़ाक़ी बजट पेश थी, असां उन वक़्तु उन खां पहिरियां जॾहिं वफ़ाक़ी बजट पेश थियण खां पहिरियां 28 आइनी तरमीम अचण जूं ॻाल्हियूं पियूं थियनि ऐं उन में जेके नुक़्ता डिस्कस थियनि पिया, उन में NFC अवार्ड में सूबनि जे हिसे जी घटिताई ऐं इन खां सवाइ जेके ॿियूं शयूं, पर मेन इहा आई। पर अॼु असां ॾिठोसीं त उनजो जेको आहे ॿियो हल कढी करे सूबनि जो हिसो घटाए करे वफ़ाक़ खे उहा रक़म ॾिनी वेंदी ऐं उन में तरक़ियाती बजट में वॾो कट लॻंदो। सुभाणे अॼु थोरी देरि पहिरियां असांजा चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी गॾु आहे, उन्हनि जो इहो ई चवणो त जेके अंग अखर साम्हूं अचनि था त सिंध जी वफ़ाक़ी जेका तरक़ियाती बजट आहे उन में वॾो कट लॻंदो। ऐं तव्हां छा था सम्झो जॾहिं असां 28 फेबरवरी खां वठी हिनमहिल ताईं ॾिसूं था, कल्ह ताईं, छाकाणि त कल्ह अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐलान बि कयो आहे त मुआदो थी वियो आहे ऐं आलमी मार्केट में जेके तेल जा अघ आहिनि जेके 100, 500 ऐं 90 ऐं $95 आहे, उहे 80 खां बि हेठि अची विया आहिनि। त जॾहिं आलमी मार्केट में तेल जा अघ घटि थी विया आहिनि त असां वटि हर हफ़्ते 3 रुपया 4 रुपया जेको आहे घटाई पई वञे क़ीमत। ऐं पेट्रोलियम लेवी जी मद में जेके वफ़ाक़ खे पैसा मिलनि था उन्हनि जो को डिविज़िबल पूल में उन्हनि जो को बि शेयर न वेंदो आहे सूबनि ॾांहुं, उहो डिविज़िबल पूल तहत वरिता ई न वेंदा आहिनि बेसिकली। त जेकॾहिं इहे सभु शयूं उगाड़ियूं बि वफ़ाक़ करे थो, उन बावजूद बि जेका सूबनि जे हिसे मां उनखे पैसा वञनि था, त जेके इहे पेट्रोलियम लेवी जे मद में या 28 फेबरवरी खां वठी हिनमहिल ताईं असां ॾिसूं जेका इहा उगाड़ी थी आहे, छाकाणि त पेट्रोल या तेल जे जेका रसद में या पहुच में त का बि असांखे रंडक नज़र न आई आहे। त इनखे तव्हां फ़ैसिले खे कीअं था ॾिसो ऐं ॿियो आख़िर उन्हनि खां पुछंदो केरु जेके पॉलिसी मेकर्स आहिनि त तव्हां पेट्रोलियम लेवी जी मद में बि पैसा वठो था, वरी सूबनि जो हिसो बि घटायो था, त इन सां मुल्क जॾहिं सूबाई तरक़ी न कंदा त मुल्क तरक़ी कहिड़ी कंदो? वरी महिरबानी अदा, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त तव्हां जे हिकिड़े सवाल में 10-15 सवाल आहिनि ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं आउं किथे डिटेक्ट कयां त उहे यादि ज़रूरु ॾियारिजो। जंहिंमें हिकु त इहो आहे त जेको 28 तरमीम बि, उनखां पोइ जेका आलमी सूरतहाल थी आहे उनजा जेके आलमी मईशत ते असर थिया आहिनि, उनखां पोइ जेके थुलियूं हुजनि त उनमें मौजूदा जीअं तव्हां सवाल उथारियो त हे जेके पॉलिसी साज़ आहिनि उन्हनि खे केरु गाइडलाइन ॾींदो। सो पहिरीं ॻाल्हि इहा त 28 तरमीम बुनियादी तौर ते हिकिड़ो भाउ बचाइणो हुयो सियासी धुरियुनि खे ऐं उन में उहे कामयाब थी विया। मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियों दफ़ो हिकिड़ो मावराए आइन अहिड़ो अरेंज थियो आहे जंहिंमें समूरियूं सियासी पार्टियूं शामिल हुयूं। पाकिस्तान मुस्लिम लीग नून हुजे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुजे, MQM हुजे या ॿियूं जेके जमायतूं आहिनि, उहे सभिनी जो हिसो हुयूं
ऐं तव्हां नोट कयो हूंदो त कंहिं बि सियासी जमात इहा ॻाल्हि ई कोन कई त जेकॾहिं सूबनि जी निड़ी ते नौ ॾेई इहो सॼो यानी 1000 अरब जे क़रीब तव्हां अंदाज़ो कयो त उनजो जेको बजेट आहे या उनजो हिसो आहे उहो वफ़ाक़ खे ॾींदा। अच्छा, इहो तसवर त ठीकु हो त हिकिड़े दौर में इहा प्रोपेगेंडा इनखे पाण चऊं या इहे जेके इस्लामाबाद जी ब्यूरोक्रेसी हुई उन जूं रड़ियूं हुयूं त 18वीं तरमीम खां पोइ वफ़ाक़ वटि कुझु बचे नथो, कर्ज़ तमामु घणो वधी वियो आहे, उन जूं क़िस्तूं जेके आहिनि उहे अदा करणु मसइलो थी वियो आहे, उनजो व्याज अदा करणु मसइलो थी वियो आहे, दिफ़ाई बजेट आहे उनजो मसइलो थी वियो आहे। सो ही आहिस्ते आहिस्ते असां ॾिठोसीं हिकिड़ी इन्हनि राय ठाहिणु शुरू कई त सूबा उनमें पंहिंजो हिसो विझनि। इन हद ताईं ॻाल्हि आई BISP में सूबा हिसो विझनि, दिफ़ा जे बजेट में विझनि, कर्ज़ जेके आलमी इदारनि खां खया वञनि था या लोकल बैंकनि खां खया वञनि था उहो जेको कर्ज़ आहे उनमें बि हिसो विझनि। हाणे इहा राय ठाही वई ऐं उन सां गॾोगॾु घणे वक़्त खां 18वीं तरमीम जे ख़िलाफ़ हिकिड़ी मुनज़म मुहिम हलाइण जी कोशिशि कई वई आहे, पर उनमें इन्हनि खे कामयाबी कोन थी मिले। इहो ई सबबु हो त 26वीं तरमीम थी, पर पोइ जॾहिं 27वीं तरमीम थी तंहिंमें इहे सभु सियासी पार्टियूं जेतिरियूं बुछड़ियूं थियूं आहिनि फरवरी 24 वारी इलेक्शन खां पोइ। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त हिन तरमीम ते जेतिरी हिननि ते तनक़ीद थी आहे शायदि उनखां अॻु में एतिरी न थी। सो हिन दफ़े इन्हनि जेके पंहिंजा आइनी अख़्तियार हुया उहे सरेंडर कया आहिनि ऐं बिना के आइनी तरमीम जे NFC में कटौती थी आहे। हालांकि आइनी 18 तरमीम में इहो वाज़े लिखियलु आहे त सूबनि जो जेको हिसो आहे उनखे कट नथो हणी सघे, वधाए ज़रूरु सघिजे थो। हाणे इहो फ़ैसिलो कंहिं कयो, इहो उन्हनि पॉलिसी साज़ कयो आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी कयो, पाकिस्तान मुस्लिम लीग नून कयो, MQM पाकिस्तान कयो, ॿियूं जेके जमायतूं वेठियूं आहिनि उन्हनि सभिनी इहो फ़ैसिलो गॾिजी कयो, कंहिं को आवाज़ उन ते कोन उथारियो। हिकु त ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ जी आमदनी जो जेकॾहिं पाण हिसाब लॻायूं त हिननि हिकु त आमदनी जी फेडरल एक्साइज ड्यूटी वारी आहे, ॿियो लेवी जी मद में जेको हिननि हाणे नओं धंधो शुरू कयो आहे उनमें 1700 अरब रुपया हिननि खे वफ़ाक़ खे डायरेक्ट आमदनी थिए थी ऐं 1000 अरब रुपया हाणे सूबा ॾींदा, यानी 2700 अरब त इहे थी विया। हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं 2700 अरब हिननि वटि अचनि था ऐं ब्यूरोक्रेसी जो जेको ढांचो आहे उन जी हालति इहा आहे त पाकिस्तान ते जेको कर्ज़ आहे उहो वधंदो थो वञे। हाणे पाण उन सूरताल ते वञी पहुता आहियूं जो हिकिड़ो कर्ज़ ऐं उनजो व्याज अदा करण जे लाइ वरी नओं कर्ज़ खणणो थो पवे। सो पाकिस्तान तमामु घणी ॾुखी सूरताल में आहे। जी तव्हां ज़िक्र कयो हिन जो पंजाब जी अॼोकी बजेट जो पेंशन 3.5% हिननि वधाई आहे, इंतिहाई क़ाबिल शर्म ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे सिंध वधि में वधि 4-5% वधाईंदो या घणो खणी वञे त 7%। हाणे पेंशन होल्डर या जेके पगारदार तबिको आहे उनमें हिकु त हिननि इहा ॻाल्हि कई आहे त असां जेको सैलरी स्लैब आहिनि उहे घटाया आहिनि। ठीकु आहे, चङो कमु कयो अथनि, पर बुनियादी तौर ते मूंखे ॿुधायो जिते महांगाई एतिरी वधी वई हुजे ऐं 2022-23 में जेके 29% महांगाई वधी ऐं उनखां पोइ घटि बि थी, उहे ॾींहुं अॼोको ॾींहुं शयूं पंहिंजो जेको रेट आहे उहो हेठि नथो अचे। बिजली तव्हांजे साम्हूं आहे त 2023-24 में जेके रेट हुया अॼु जेके 26 में रेट आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। 10,000 वारो जेको बिल हुयो एवरेज 22,000 ते पहुतो आहे। जेकॾहिं को सारिफ़ सिंगल यूनिट बि इस्तेमालु नथो करे त 24-2500 रुपया उनखे अदा करणु साॻी सूरत हाल गैस जी आहे। सो ही बुनियादी तौर ते जेको सॼो ज़ुल्म थिए पियो माण्हुनि सां थिए पियो उनमें असां मीडिया वारा शामिल आहियूं, छाकाणि त असांजूं पंहिंजूं मसलतूं आहिनि, असीं नथा ॻाल्हायूं। पाकिस्तान जूं सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे मुकमल बिल्कुलु जेको आहे सो फारिग उहे नथियूं ॻाल्हाइनि। पाकिस्तान जी अदलिया जो रोल उहो अवां जे साम्हूं आहे। त हाणे हिन सूरत हाल में मूंखे ॿुधायो त आम माण्हू छा करे, जिते 2.5 करोड़ ॿार स्कूल खां ॿाहिरि हुजनि, 1 करोड़ ॿार स्टनिंग जो शिकार हुजनि ऐं हिन सॼी सूरत हाल में मुंहिंजो ख़्याल आहे शायदि 5.5 करोड़ माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारीनि था
सॼी सूरत हाल जे अंदरि अशराफिया जेकॾहिं $17 अरब जी सब्सिडी वठे त मूंखे ॿुधायो त जेकॾहिं मओ मथो न पिटे त माण्हू छा न करे। त उहा ई मूंखे ॻाल्हि शर्म आहे थी थो जेका रज़ाक मां तव्हां खां इहा ई ॻाल्हि पोइ सुवाल मुंहिंजो इहो ई हो जेको बुनियादु हो जंहिं ते तव्हां हाणे आया हो त उहो सूबा 1000 जेको आहे अरब तक़रीबन ॾियनि उन खां पेट्रोलियम लेवी जी मद में बि इहे खणनि था, उन खां सवाइ जेके ॿियूं जेके टैक्सिस आहिनि उन में बि वफ़ाक़ खे पैसा मिलनि था, त इहा को घटि अमाउंट त न आहे। उनजो जेको जेकॾहिं असां चइजे त उनजो जेको हिसाबु किताबु आहे उहो केरु वठंदो ऐं उनजो ॾियण लाइ त कोई तयारु आहे ई न। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहा सॼी कानून साज़ी जेका कानून साज़ी थी न आहे, रज़ामंदी थी आहे, यानी ही बग़ैर रजिस्टर वारो निकाह आहे, असल में बिल्कुलु इहो आहे जंहिंजी का साबिती कोन्हे। हाणे इहा सॼो अरेंज कंहिं कयो? सियासी जमायतनि कयो। ऐं बिल्कुलु उन में मूंखे ॿुधायो त सिंध में पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ब्लैकमेल करण जे लाइ कराची खे दार करण जी ॻाल्हि कई वई। पाकिस्तान बिल्कुलु पीपुल्स पार्टी खे ब्लैकमेल करण जे लाइ ॿिया शोशा छॾिया विया। हाणे मूंखे ॿुधायो त जॾहिं खां ही मामला सिधा थिया आहिनि, सॼो सोशल मीडिया ते जेको बहस हुयो ख़तम थी वियो। मूंखे हैरानगी पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते बि आहे त उन हिकिड़ो सेमिनार कराची में करायो जंहिंमें इहे सभु शयूं हुन रखियूं, डिस्कस पर थियो हुनखे आहे। इहा ॻाल्हि ज़रूरु करणु घुरिजे हा पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे त ही सॼो जेको ढकोसलो कयो वियो आहे इहो असल में असांखे ब्लैकमेल करण जे लाइ कयो वियो आहे, पर उन्हनि असल में इहा हक़ीक़त साम्हूं अवाम जे साम्हूं बयानु इन करे कोन कई त इहा बि सभिनि खां वॾी मुनाफ़िकी आहे। सो बुनियादी तौर ते हे सभु जेके आहिनि उहो हिकिड़े ई जॻह जा चोर आहिनि ऐं हिन सॼी सूरत हाल में माण्हुनि जा आम माण्हुनि जी ज़िंदगी जेका आहे उहा ॾाढी ख़राबु आहे। मूंखे हैरानगी हिननि ते इहा थिए थी त बजट वारे ॾींहुं तव्हां नोट कयो हूंदो हा त हिननि खे ओचितो सिंध में पाणी जी खोट यादि अची वई। यादि न आहे। बदीन जो MLA आहिनि ॿई, बदीन जे अंदरि 4 महीननि खां माण्हू ज़लील था थियनि, न पाणी आहे कोन। रज़ाक खे पाणी हाणे जी यादि खोट खां वधीक आहे जेको PPG पार्लियामेंट्री पार्टी जो इजलास थियो उन में पीपल्स पार्टी जो ऐलान कयो त असांजो जेको गिलगित बिल्तिस्तान में असांजो जेको मैंडेट आहे उहो चोरायो थो वञे, इन जे करे असां बजट इजलास में शिरकत न कंदासीं। असां इहा पिया चऊं त इहो केतिरो न बहितर थिए हा त जेको पाणी जी खोट आहे सिंध में उनखे एड्रेस करे, छाकाणि त हिन खां हिकु ॾींहुं अॻु में असां जेके पाणी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल थी त आगाट्रो फसल जेको आहे सिंध में उहो थियण जे लाइ पाणीअ जी ज़रूरत आहे, पर डैम भरिया था वञनि, जंहिंजे लाइ उन्हनि बि इहा ॻाल्हि कई। पर पीपल्स पार्टी बजट वारे ॾींहुं गिलगित बिल्तिस्तान जे नतीजनि खे जवाज़ बणाए बजट इजलास में शिरकत न करण जी ॻाल्हि कई, न कि पाणी वारे मामले ते। पीपुल्स पार्टी जी जेका सभिनि खां वॾी जेके पाण चऊं सियासी बेइज़ती थी उन ॾींहुं 12 जून ते उहा इहा हुई त पार्लिमानी पार्टी जे इजलास खां पोइ एजाज़ जकरानी साहिबु हिकिड़ी पियो ॻाल्हि करे, उहो चवे पियो त नवीद कमर साहिबु जेको आहे सो उहो वेंदो इजलास में अलामती तौर हा शरीक बिल्कुलु थींदो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका तकरीर कई पार्लिमानी पार्टी जे इजलास में उन ॾींहुं उनखे अजीब क़िस्म जी बग़ावत उनजे ज़हन में लही आई। मूंखे त आउं तव्हांखे बिना कंहिं फिल्टर जे हिकिड़ी सिधी ॻाल्हि कयां त हिकिड़ी फ्रस्ट्रेशन आहे। इहा कुझु वक़्तु अॻु में शाज़िम अली जे मथां लाथी वई, जंहिंमें बरी महफ़िल में साफ़िन जे रूबरू उनखे बेइज़त कयो वियो। ॿिए ॾींहुं उनजे हज़ारे जे लाइ कोयटा में उहो गॾु वठी वियो। हाणे जॾहिं सूरत हाल पैदा थी त पीर साहिब पागारे जा मिसाल ॾिना विया त नून लीग जॾहिं उन में उनजो कमु पवंदो आहे त पेरनि पवंदी आहे, न त ॻिची वठंदी आहे। ऐं थोरी ई देरि में जॾहिं हुन चयो त पीपुल्स पार्टी प्रेस रिलीज़ जारी कई त बिलावल भुट्टो शरीक न थींदो ऐं इसहाक डार आज़म नज़ीर तारड़ उनजे चैम्बर में पहुता, उनखे उन्हनि जवाबु ॾिनो, उहो वापसि पियो वञे, मौसम नक़वी आयो, मौसम न का कयो आहे। ॻाल्हि कोन थी। इन दौरान ई समूरा मेंबर जेके ॿाहिरि पिया वञनि उन्हनि खे ओचितो ख़बर पई त बिलावल साहिबु बिना कंहिं इतला जे अंदरि हलियो वियो हाउस जे अंदरि। सो बुनियादी तौर ते सियासी जमातूं फ़ैसिला कंदियूं आहिनि पंहिंजनि लीडरन्स जेके पार्लियामेंटेरियन आहिनि उन्हनि सां गॾिजी उनजी लीडरशिप मुशावरत कंदी आहे। पर इहा असां पहिरियों दफ़ो हिन क़िस्म जो तमाशो ॾिठो आहे। ऐं उनखां अॻु में हिननि जेके प्ले कार्ड खया त बदीन खे पाणी ॾियो, सिंध खे हा पाणी ॾियो, हीअ कयो, यार कहिड़ो ड्रामो आहे? डाइस मथां चढ़ी तव्हां ड्रामा था कयो। हलिया वञो इरसा जे ऑफिस जे साम्हूं तव्हां वञी मुज़ाहिरो कयो, उते वियो, MNA सभई वञनि पीपुल्स पार्टी जा, ॾिसो कीअं नथो नेशनल इशू ठहे। पर छाकाणि त
माण्हुनि खां दोखो करिणो आहे, सिंध जे माण्हुनि सां दोखो करिणो आहे। सो इहो हिननि जो बुनियादी तौर ते धंधो इहो आहे, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त सेमिनार कयूं त 28वीं तरमीम में सिंध खे टोड़ीनि था, हीअं था कनि हूं था कनि। इहो हिननि छो कोन ॿुधायो त असांखां ही कमु वरितो थो वञे, सूबा पंहिंजो जेको हिसो आहे उहो सरेंडर करण पिया वञनि, इहा ॻाल्हि नथा कनि। सो बुनियादी तौर ते सिंध जे हवाले सां जेके बि इशू आहिनि, सिंध जा माण्हू जेके पीपुल्स पार्टी मुख़ालिफ़ दोरियूं आहिनि, जॾहिं उहे पंहिंजो इहो मसइलो उथारीनि थियूं त ही उनखे पंहिंजे हक़ में कैश था कराइनि। ठीकु आहे, सियासत में इहो थींदो आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त मुनाफ़िकी जी बि हिकिड़ी रेड लाइन हुजणु घुरिजे। हिननि रेड लाइन बि बिल्कुलु ख़तमु करे छॾी। अच्छा रज़ाक साहब, हिकिड़ी ॿियो बि त हिकिड़ो मामिलो आहे, हाणे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पॉलिटिकल पार्टियुनि खे अहिड़ो त मजबूर कयो वञे थो, ज़ाहिर आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त पहिरियां हिकिड़ो माहौल ठाहियो वियो त वफ़ाक़ वटि पैसा घटि आहिनि, वफ़ाक़ अदायगी थो करे, हीअं थो करे, माना अहिड़ो हिकिड़ो माहौल ठाहे वियो। पर जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियूं इहो न कनि त ॿियो ऑप्शन कहिड़ो आहे? छाकाणि त पॉलिटिकल पार्टियुनि जो इहो हिकिड़ो स्टांस आहे शुरू खां, ख़ासि करे पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जो, त असांखे सिस्टम बचाइणो आहे। साॻी जात हिकिड़ी कंहिं न कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि दुरुस्त बि त आहे, जेकॾहिं सिस्टम जेकॾहिं न रहियो त पोइ जेका बि हिन महिल ताईं जी जेका हुनजी महिनत आहे उहा रागा न इहो वेंदी। जेको सिस्टम, छा इहो आइडियल सिस्टम आहे? मूं ते दांगी मलण जहिड़ो सिस्टम आहे, जंहिंमें तव्हां माण्हुनि खे कुझु नथा ॾेई सघो, जंहिंमें तव्हां मावराए आइन सॼा कमु कयो था, जंहिंमें तव्हां माण्हुनि सां ड्रामा कयो था। इहो सिस्टम आहे जंहिंजे अंदरि मुल्क जी हिकिड़ी वॾी जमायत जेको आहे, उनजो जेको चेयरमैन आहे, उनखे इलाज जी सहूलियत नथी मिले, उनखे मुलाक़ातनि जी सहूलियत नथी मिले। असल बुनियादी तौर ते ही उहो सिस्टम आहे जेको इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इहे सभु दुरियूं गॾु थियूं आहिनि। इहो जेतिरो वक़्तु ज़ाहिर आहे पाण सभु सम्झूं था त सही मौजूदा दुरियूं जेके आहिनि हिन वक़्तु मौजूदु आहिनि, उहे इमरान ख़ान जूं एतिरियूं हल छा दुश्मन न आहे आहिनि। रज़ाक साहब, एंड में मूंखे इहो ॿुधाइजो इन शॉर्ट त हल छा आहे हिन सूरत हाल जो, जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियूं ईअं बि न कनि ऐं सिस्टम डिलीवर बि न पियो करे, नो डाउट न पियो करे, पर इन जो हल छा आहे अव्हांजी नज़र में? इन शॉर्ट मूंखे ॿुधायो त। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेको पॉलिटिकल पार्टीज़ जो पंहिंजा प्रोग्राम आहिनि ऐं जेको उन्हनि जो सियासी नज़रियो आहे, उन सां जेकॾहिं ही दगा न कनि, या इलेक्शन में जेके हिननि माण्हुनि सां वाइदा कया हुआ, जेके नारा हया हुआ, जेका जमहूरियत जी ॻाल्हि कई हुई, उन सां दगा न कनि त शयूं सिधियूं थी सघनि। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त मसलत जी ही आख़िरी हद ताईं हलिया विया आहिनि। हलिया विया आहिनि, इन बिल्कुलु। हद ताईं सूरत आहे त हाणे पाकिस्तान जे अंदरि न मीडिया न सियासी पार्टियूं जेसि ताईं एडवाइस नथी अचे, तेसि ताईं उन्हनि पंहिंजे तौर ते ख़ुदि हिकिड़ियूं रेड लाइनूं तइ करे वरितियूं आहिनि, उनखां ॿाहिरि नथियूं निकिरनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि आउं पंहिंजी ॻाल्हि तव्हांजे आॾो, तव्हांजे नाज़रिन जे आॾो कन्वे करे सघियो आहियां। सही, वॾी महिरबानी रज़ाक खटी साहब। नाज़रीन, रज़ाक खटी साहब जो ॻाल्हि ॿुधियो, उन्हनि जो इहो चवणो त सियासी पार्टियूं जेके आहिनि हद खां वधीक मसलत पसंदी जो शिकार थी वियूं आहिनि, ऐं हो जेकॾहिं जेके बि पार्टियूं आहिनि असांजे मुल्क में, पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग नून हुजे, PTI हुजे, JUI हुजे, MKM हुजे, उहे सिर्फ़ु पंहिंजे मैनिफेस्टो ते, पंहिंजे नज़रिए ते अमल कनि त मुंहिंजे ख़्याल में त उहे तमामु जेके मामला आहिनि, जेके मसइला आहिनि, उहे इलाही हद ताईं हल थी वेंदा। अॼु प्रोग्राम लाइ एतिरो ई, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।